गुज़ारे जदीदी करण आयो आहियां, पर उन्हनि जे दर्द खे महसूस कंदे ऐं उन्हनि जे दर्द जो आवाज़ बणी सिंध सरकार खे, ख़ासि करे वज़ीर आला सिंध खे ऐं पीपल्स पार्टी जी आला क़यादत, छो त हीअ उस्तादनि सां जेको इंतकाम थिए पियो, हीअ जेका सियासी मुदाख़लत थिए थी, उन जा इल्ज़ाम हिते जी मक़ामी क़यादत ते पवनि था। ऐं इहा ख़ुदि जेका पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे उनखे बि सोचणु घुरिजे, जेका आला क़यादत आहे उनखे बि सोचणु घुरिजे त उस्ताद जंहिंजी पंहिंजी हिकिड़ी नंढड़ी इलेक्शन आहे उन में एॾी सियासी मुदाख़लत, माण्हुनि जो अॻुवाट थियणु, उनजो खजी वञणु ऐं उनखे यरगमाल बनाइणु, इहे सभु थियण जे बावजूदि पोइ वरी इंतकामी कार्रवायूं एतिरे ताईं बसि न थिए त असीं सम्झूं था त असां इन सॼे अमल खे इंतिहाई हिकिड़े ग़ैर जमहूरी उन करे असां सभ खां पहिरीं इहा ई असांजी गुज़ारिश आहे त तालीम खाते खे तव्हां बहितर बनाइणु चाहियो था त सियासी मुदाख़लत ख़तमु कयो। इन करे लाड़काणे जे उस्तादनि जी हिकिड़ी वॾी तारीख़ आहे, हुनजी वॾी जिदोजहद आहे त हुन आमिर सां मुआदो अटकायो आहे। या जो दौर हुजे 83 जी MRD जी तारीख़ खां अॻु में उस्तादनि हिते जेका सूरत हाल कई आहे, परे जी ॻाल्हि न आहे। मोहतरमा वज़ीर आज़म हुई 90 वारे ॾहाके में, हिते ई उस्तादनि बुख हड़तालूं कयूं वज़ीर तालीम खां त हिन शयुनि जी आला इंक्वायरी थियणु घुरिजे। असां नथा चऊं ऐं जन ऑफिसरनि सहूलियतकार बणिजी ॿिए नए ट्रांसफर ते तव्हां को ॿिए हंधि ट्रांसफर करण लाइ तयारु न आहियो। हिते जो DO जेको आहे फ्रीक्वेंटली ट्रांसफर कंदो वठे ऐं उन ई ते कंहिं क़िस्म जी का तादीबी कार्रवाई न आहे, उनखां को पुछाणो कोन्हे। हीअ जेको आहे ॿिटो मयार जेको आहे, हीअ डबल स्टैंडर्ड जेको आहे तालीम खाते में, इहो न हली सघंदो। उन करे असांजी इहा आहे त जन ऑफिसरनि जूं बदिलियूं कयूं आहिनि, उन्हनि खे रिलीज़ उन्हनि खे थियणु घुरिजे। हक़ीक़त में इहा त इंसाफ़ जी तक़ाज़ा आहे, उन्हनि खे रिलीज़ थियणु घुरिजे, न की उस्तादनि खे। असांजो मुतालबो इहो आहे त इन जे सॼे मामले जी हिकिड़ी आला सतही इंक्वायरी बि थियणु घुरिजे, ऑफिसरनि समेत हिन में बि अचनि। असां चओ था हिकिड़ी इंक्वायरी डिपार्टमेंटल थिए, हिकिड़ी भले पीपल्स पार्टी पंहिंजी जेका आहे फैक्ट्स एंड कमेटी मुक़ररु करे, भले उहो सिंध जो सदर आहे निसार खोड़ो, असां हिन शहर सां वास्तो आहे, असां चवंदासीं त उहो कमेटी जो चेयरमैन हुजे, उहो फैक्ट्स फाइंड करे ऐं उहो जेको आहे पार्टी जी क़यादत खे रिपोर्ट ॾे। असां सम्झूं था त असांखे हुनजे इन ते यकीन हूंदो, पर पोइ बि असां चऊं था त सियासत जे हिन तालीम खाते में मुदाख़लत जी का बि ज़रूरत कान्हे। इन्हनि सभिनी खे परे करियो त तालीम खातो तव्हांजो बहितर हलंदो। ॿी सूरत में हीअ इंतशार, हीअ इज़तराब ऐं हीअ जेके आहिनि से बेचैनी, इहा क़ाइमु रहंदी ऐं तालीमी तसलसल जेको आहे मुतासिर थींदो। हक़नि जी हासिलात लाइ सिर्फ़ु मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल।